नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सांगढ़ रोड मेन चौक ते चंगल खान मार्केट में लीड फाउंडेशन जी तावन सां भरियल डेयरी फूड्स पारां म्यारी खीर, ॾही, ॾुध, फिको माओ, लस्सी जी ब्रांच क़ाइम कई वई है, जंहिंजो इफ्तिताह मौलाना वज़ीर अली रुबीन कटे कयो। इन मौके ते मौलाना वज़ीर अली चयो त लीड फाउंडेशन जो मीरपुर ख़ास समेत ॿियनि शहरनि में ब्रांचूं खुलियल है, जॾहिं त खिपरो शहर में म्यारी खीर, लस्सी, दही ऐं फिके माए जी खोट हुई। इन खे मद्देनज़र रखंदे असांखे हिते परियल डेयरी फूड्स ब्रांच जो इफ्तिताह कयो है, जंहिंमें खिपरो जे शहरनि खे म्यारी खीर, ॾही, लस्सी ऐं ॿियूं शयूं मिलंदियूं। इन मौके ते परियल डेयरी फूड्स खिपरो जे इंचार्ज हाजी मंज़ूर अहमद सूमरो आयल महिमान जी आजियां कंदे चयो त परियल डेयरी फूड्स खिपरो ते सफ़ाई सुथराई जो मुकम्मल इंतजाम है। हिते तमाम बेहतरीन म्यार जो खीर ऐं ॾही, लस्सी मिलंदी ऐं बेहतरीन चाय मिलंदी है। असीं जेको सिंध गवर्नमेंट लाइव स्टॉक वारनि जे तावन सां दुकान खोली है। असांजो जेको 2 शॉप पहिरें बि आहिनि, मीरपुर ख़ासि, उमरकोट, उनखां पोइ हाणे इहे खिपरो में इफ्तिताह कयो आहे। आवाम जे फ़ाइदे लाइ आवाम खे मयारी खीर ॾेई सघो। गवर्नमेंट जो हिकिड़ो इहो गवर्नमेंट जे हिसाब सां असां कमु करे रहिया आहियूं। हिन वक़्तु असां खिपरो में परल डेयरी जे नाले सां असां डेयरी खोली आहे ऐं इनशाला हिते जेको मयारी तव्हांखे खीर, दही ऐं जी मार्केट में जेके ब्रेड वग़ैरह, जेके पापा वग़ैरह आहिनि, इहे बि तव्हांखे इनशाला फ्रेश शयूं मुहैया थींदियूं। इन खां पोइ तव्हांखे आर्डर ते असां गजरनि जो सीरो ऐं जीअं जेके शादी विहांव वग़ैरह जा जेके आर्डर हूंदा आहिनि, इहे बि शयूं असां तव्हांखे ॾेई सघूं था। वॾा फज़ल आहिनि, करम आहिनि, जो हिन दौर जे अंदरि पाण खे गवर्नमेंट साथ ॾिनो आहे। उन सां गॾु 2 टे इंजोज़ बि आहिनि। इंशाअल्लाह ताला असांजी इहा कोशिशि आहे त आवाम खे फ़ाइदो थी वञे ऐं इंशाअल्लाह पंहिंजे खीर जो मयार बरक़रार रखंदासूं ऐं इन अल्लाह खां बि मदद ऐं कोशिशि इंशाअल्लाह घुरंदा रहंदासीं। इनका मयार बेहतरीन है। इनकी पहले भी जो को डेयरी चल रही है, मीरपुर खास में चल रही है, उमरकोट में है, इनके फुलडियों में काम चल रहा है, वहाँ भी इनकी क्वालिटी और रेट बहुत अच्छे रहे हैं। और यहाँ भी इंशाल्लाह ताला जो है ना खिपरो के हिसाब से इन्होंने बहुत अच्छी चीज़ ये दुकान खोली है। पहले खिपरो में ऐसी कोई दुकान नहीं है, जहाँ मकसद ये सारी चीज़ें मयारी और अच्छी मुहैया हो। तो हमें तो और खुशी होगी कि इनको सपोर्ट करें, ताकि जो है ना खिपरो के हिसाब से हमें चीज़ें अच्छी मिल सकें, अच्छी मयारी चीज़ मिल सके। बेहतरीन हिकिड़ो अमल आहे, साफ़ सुथरो हिते हर शइ मिलंदी। खीर आहे, दही आहे, चांहि आहे, हर शइ हाजी वारनि जेको आहे मुफ़ीद रखियो आहे। खिपरे में इहो पहिरियों चकर अहिड़ो अमल थियो आहे, ज़बरदस्त आहे, असांखे ॾाढो वणे थो ऐं मुनासिब रेट बि आहिनि हाजी जा। त तमामु सुठो आहे ऐं इंशाल्लाह उमेद आहे त सुठो खीर वग़ैरह पेवर हलाईंदा ऐं असांजे ॻोठ जा माण्हू आहिनि, सुठो आहे। पाण दही वग़ैरह जेको बि आहे मुनासिब रेट आहे। असांखे त उमेद आहे त सुठे नमूने कमु कंदा। दही बि वठण आया आहियूं, खीर बि वठण आया आहियूं ऐं इंशाल्लाह खिपरे जे अंदरि हिकिड़ो मयारी जेको खीर मिलंदो, हिकिड़ी दही मिलंदी। लाइव स्टॉक जे तावन सां ई जेको दुकान खुलियो आहे, इंशाल्लाह शहरनि जे तवक़ात ते पूरो उतरंदो ऐं इंशाल्लाह जेके हितां जेको कुझु वठंदो उनखे का बि शिकायत कोन रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।